बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम तस्लीमा। बेहद मुबारक हुजंता अल्लाह पाक जे एहसान सां उन जे अज़ीम एहसान जे बुझे ते उन जे सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बा सआदत जे खुशर सां भरियल मोमिनन जे लाइ मौके ते दरगाह आली हज़रत मशहूर शरीफ ते मां त ईअं सम्झां थो त एॾा आशिक परवाना आया जो माण्हू चवनि पिया त शायदि मलाक आया लॻी पिंडाल त टुब हो जीअं सिंधी में चवंदा आहिनि दिलि छॾण जी जाइ कोन्हे पर रोड रस्ता बि ईअं भरियल हुआ उहे झोलियूं भरे विया वरी नवां ईंदा हाणे इंशाअल्लाह ताला जेके आया आहियो इहे सुकून सां वेहंदव त जलसो हिकिड़ो सूंहं वॾी कजे पोइ जेकॾहिं कमकार पए थो त वरी सुकून सां उथी वञे पर वे बीहण तव्हांजो ॿ पासंदो आहे इन संगत खे अर्ज़ा त वेही रही नात खान में एतिरा आहिनि जो 3 ॾींहं नात पढ़ाए त फुटंदा ऐं ख़ैर सां छा ॻाल्हि कजे अल्लाह साईं इन्हनि में बरकत विझे माण्हू जी नात पढ़ण बरकत आहे हाणे जेको अचे थो त ॿुधी पवंदो कि मां बि नात पढ़ां बाबा में जो वॾे होके में वॾनि खे मोकिलिया मिलंदा नंढनि खे त न मिलंदा इंशाअल्लाह जलसो शुरू आहे बाक़ाइदगी सां वरी थोरो अॻिते शुरू थींदो दस्तारूं बि थींदियूं ऐं इख्तितामी दुआ बि थींदी जुमे शरीफ़ जी नमाज़ इंशाअल्लाह ताला मस्जिद शरीफ़ में पढ़ंदासीं हाणे तव्हां जेको आहे अॼु मुफ़्त में अल्लाह जी रहमत ख़रीद कयो पहिरियों नारो हणो त सुभान अल्लाह जंहिं बि ढरड़ो हणियो आहे पछाड़ी ताईं सम्झई त मुंहिंजे आवाज़ में उहो पावर न हो डिम पावर हो वो फुल पावर करे फुल वॉल्यूम करे वरी चओ सुभान अल्लाह अल्लाह पाक की तव्हांजे आवाज़ में रब बरकत विझी इंशाअल्लाह ताला अल्लाह सचो आहे उनजो महबूब सचो आहे बेशक तव्हांजो वण लॻी बेशक जो वण जगत जो वण हिक वारो वण नथव बतायो थे एॾो कीमती आहे जो दुनिया में खपाए त ज़मीन आसमान जे जंत में वण जी तारीफ़ न मिले हाणे हाय हाय हिकिड़े दफ़े मदीने जे सोरे साईं बाग में एॾो सजदो कयो हेॾो असां बि सभु दुनिया मां जो बाग में लॻी विया अञा ॾिसां त सुभाणे अल्लाह सजदे में पिया एॾो टिघो सजदो फरमायो मूंखे भउ थियो रब करीम महबूब खे घुराए त न वरितो वञी चेहरे मुबारक में ॾिसां पियो इंतज़ार करे करे पोइ ॾिसां पियो पाण मुबारक मिलण मथे कयो हियां ठरी पियो दिलि मसरूर थी पई पोइ माने ॾिसी फरमायो कहिड़ी ॻाल्हि कया जिब्रील अलैहिस्सलाम आयो उन मांखे दसियो त रब करीम फरमाए थो त हिकु भेरो रुॻो तोते दुरूद पढ़े त 10 रहमतूं यकदम ॾेई छॾियांसि तंहिंजे करे अॼु हिकिड़ो नारो अस्सलाम अलैकुम या रसूल अल्लाह पर सुभान अल्लाह अञा असांजा दोस्त बीठा आहिनि या त हिननि जी बस थी वञे या हिननि जी रेल थी वञे या हिननि जी लाग जो गाह या ॿिए जो गाह उहे गुज़रियूं वरी पाण ई थियनि मिलनि थियूं न ॾाटे खणण जी ज़रूरत न कुझु ॿ पैसा करे भरी खयूं आहिनि बाज़ार त पोइ इंतज़ार छा जो आहे वेही रहूं सुणा वेहो त जलसो सुहिणो लॻे वेहंदा वञो ऐं उन्हनि खे दुआऊं कयो जन सॼी राति तव्हांजी ख़िदमत कई आहे हिकिड़नि पहरा ॾिना अथव हिकिड़नि तव्हांजे लाइ चौकियूं ॾिनियूं आहिनि हिकिड़नि तव्हांजे लाइ पायूं ते ईमानियूं पचायूं आहिनि हिकिड़नि गोश्त ठाहिया आहिनि हर क़िस्म जी ख़िदमत अॼु जमायत कासमिया मशहूर शरीफ वारे साईं जी जमायत ईअं तन मन धन सां हिन मीलाद शरीफ खे हीअं जो वधायो आहे हीअं जो ख़िदमत कई आहे त बसि छा ॻाल्हि कजे एतिरा ॾींहं त रब करीम ॾींदो मदीने जे साईं जे दरबार में मिलंदड़ हिन मुश्किलात जे दर तां मिलंदड़ सखी नाले में सही बादशाह वटि 4 माण्हू आया को फ़कीर वठी आयो वापारी आहे मुल्तान जा उन्हनि में हिकिड़ो देव बंदी हो
वो हिते सखी साईं जो उनके मानी वगैरह खाराई दावत खाराई खुल को लिठई वो साईं के चई त साईं मां जा 2-3 साल खां हिते माण्हू खे पैसा है पर एॾो साल मां तो नथो ॾे दुआ था सखी साईं दुआ हीअं कई यकदम हुनखे दिल में गिदड़ वेठो त कोई देवबंदी माण्हू चए त साईं काला से गेला से न जा मिठो ई बोली दुआ में के रब गेला से कया ते जा पैसा वठी दे ही कर दिल के को सुकून अचे साईं दरी कर बी अरदास के साईं का दुआ खाली का दोन बजे रहा सखी साईं दरी भी अब अन्या इनके वरी बे के छा ॻाल्हायूं त वरी अर्ज़ कई त दिल सां का दुआ को साईं वॾो ज़ालिमा खे पैसा नथो ॾे पाण फरमाइश त वञ पैर वॾो खणी आ त लिखी जाए त तुंहिंजो कमु थी वियो अलाह हितम वियो विस्तरा फ़कीर थी है पीर साईं सरदार बादशाह जे दरगाह जे भरिसां इन्हनि सुणायो उते पहुतो फोन उते विसरी गई उते पहुतो ताला केतिरी फोन लॻल उन माण्हू जूं उन चयसि यार मुझे पता नहीं क्या हो रहा है मैंने पैसे आके ले जा उन्हें मैंने करियो भगो है तुम्हारा कम छॾे उते मुल्तान पहुतो पैसा ॾींदा उतो फोन को करे फ़कीर खे हाणे से मञो त पइजी वियो न अल्लाह करे दिल मनी आगे मनी तो फायदो पूछा बेटे तेरा भी तो बड़ा तगड़ा है होंगे बेटे यार ऐसा काम हो गया तो होने वाला नहीं था होना जो तो मेरा पीर कामिल इहले दरवाजे पे आयो हां तू आयो हां तो डॉक्टर न थी आया एक तो वरी नाम हण सलात व सलाम लेके रसूलुल्लाह बेश में मशहूर वाले साईं जमात पर साईं साहब दुरूद पढ़ंदी हलंदी दुरूद पढ़दा थिया हिक आवाज में ॾाढा ओ ये कोना में पढ़ो रहू त का वडी नूर जी रात थे आसमान ते अल्लाह के अचे नारे तकबीर सुभान अल्लाह थोड़ो जोश घटा घणो जोश हुजे अज तक तुंहिंजी मौज मस्ती आ मेहरान जे मस्ती दरिया के मौज के तो मस्ती न हुंदी अज जेका अहले सुन्नत वल जमात है मोमिन जे दिल के इतनी खुशी वाली मस्ती आ जो त हे खुशी जिनी में खुदा है वरी हुक्म भी को नहीं त फल यफरहू या खुशी मल्हाए देखा नारे तकबीर सुभान अल्लाह कुछ दिल खुश नारे तकबीर हाय अज मां समझा तो त तुझे नारे ते मल्हाए होवे तो दुआऊं करा था नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे मुर्शिद करीम बाबा नाम खान तमाम बना ट्रेन मसला पड़ा होगा ये फेरोजी नाथ खाना से काठू आया अब्दुल कईम कराची में हे नाथ खाना ये तो मां 50 पैसा दे नाथ खाना के ये कनो जा हां चो बाला